दादू रिपोर्ट हाकिम मशहूरी दादू अच्छे गोट लॉन्ग राहू जो जे रहवासी औरतन मर्दन मोहम्मद उर्स राहू जो अब्दुल हफीज़ राहू जो सेमीना राहू जो अख्तियार बेगम राहू जो बेन गोठ के वडेरे सीता पुलिस खिलाफ एहतजाजी मुज़ाहरो करण बाद दादू प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे दायो आए त गोठ जो बाअसर वडेरो मुस्लिम राहू जो अली गोहर चांडियो मुर्जा चांडियो वसीम राहू जो कुछ नामालूम मानून असां लाइ धरती ट्रामो करे ॾिनी आहे। हिननि जो त असांजे 5 पैसा ज़मीन ते जगह ठहियल आहे जंहिंमें असां 40 सालनि खां रहूं पिया। बाअसर वडेरो उन जगह ते कब्ज़ो करण जे लाइ धमकाए रहियो आहे। हिननि जो त सीता पुलिस बाअसर वडेरे जी कमदारी कंदे असांजे घरनि ते चढ़ाई कई आहे। हाणे असां मथां कूड़ा केस दाख़िल करण जूं धमकियूं ॾेई रही आहे। हिननि इल्ज़ाम हणंदे चयो त बाअसर वडेरे ते अॻु बि 2 क़तल केस दाख़िल आहिनि। हू जेल काटे आयो आहे। वडेरो कूड़ा केस दाख़िल करण ऐं माण जूं धमकियूं ॾेई रहियो आहे, जंहिं करे ज़िंदगी ज़हर बणिजी वई आहे। असां ग़रीब आहियूं, हू बाअसर आहिनि, जंहिं करे असांखे धमकाए रहियो आहे। ॿोॾ दौरान असांजो घर ॾही पियो हुयो जेको NGOs ठाराए ॾियनि था, पर वडेरो असांजो घर ठहण नथो ॾिए। हिननि IG हैदराबाद SSP दादू समेत वस वारनि खां मुतालबो कयो त बाअसर वडेरे ऐं वडेरे जी वांगार वहंदड़ सीता पुलिस खिलाफ़ कानूनी कार्रवाई करे तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। ॿी सूरत में असां दादू प्रेस क्लब वारो इंसाफ़ जी फरहमी लाइ बुख हड़ताल जो सिलसिलो शुरू कंदासीं।